अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हांखे अॼु जी हिन वीडियो में तयार अली यारहें जे बाबति मुख़्तलिफ़ अदाकारनि इंटरव्यू ॾिना आहिनि। उहे तव्हांखे हिन में ॿुधायूं था। त पहिरियां तव्हांखे ॾसूं था अली गुल मल्हार जो इंटरव्यू। तमामु वॾी दुख जी लहर आहे असांजी सिंधी मीडिया में। ताहिर आराई हिकिड़ो वॾो नालो हो सिंधी मीडिया जो। हुन नयूं शयूं ॾिनियूं सिंधी मीडिया में। जो हिकिड़ो वॾो कारनामो इहो आहे जेको जीअं सिंध वारा जीअनि, सिंधी टोपी अजरख वारा जीअनि, उहो तमामु वॾी दुनिया में हुन धूम मचाए, जेको असांजो सिंध जो हिकिड़ो स्लोगन थी वियो आहे। हलो त हाणे तव्हांखे ॾसूं था इरफान अली समूह जो म्यूज़िक ऐं हुनजो इंटरव्यू जो ताहिर अली यारहें जी बाबति ॾिनो हुन। ताहिर जो जेको शोबिज़ जो कैरियर आहे असांजो कठे स्टार्ट थियो सिंध टीवीअ खां, जंहिं सिंधी मीडिया खे, सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया खे नित नवां लाड़ा ॾिना, नवां स्टाइल ॾिना। वॉइस ऑफ सिंध हुनजो वॾो कारनामो, हुन खां अलावा खोड़ सारा। हाणे तव्हांखे असां ॿुधाईंदासीं सोरहं सूमर जो जेको हुन ताहिर अली यारहें जे बाबति ॿुधायो। ताहिर आराई तमामु वॾी, तमामु प्यारी शख़्सियत जो मालिक हुयो। असां ॾाढो हुनजो ख़्यालु नथो भॼी सघे। त हीअ हुई अॼु जी शार्ट वीडियो ताहिर अली यारहें जे बाबति।